प्रोग्राम टाइम लाइन सां गॾु आऊं आहियां असद मुमताज़ रेड। नाज़रीन, सिंध हुकूमत हिकु भेरो ॿीहर क़ौमी मालियाती कमीशन जे TORs खे ते एतिराज़ वराईंदे उन्हनि खे रद्द करे छॾियो आहे। सिंध जे वॾे वज़ीर आज़म खे ॿीहर ख़त लिखी पंहिंजा एतिराज़ ॼाणाया आहिनि। सैयद मुराद अली शाह पंहिंजे ख़त में ॼाणायो आहे त मालियाती कमीशन जो कमु नाणे जी विर्छ करणु आहे, खेसि ख़र्चनि बाबति फ़ैसिलनि जो अख़्तियार न आहे। इहो अख़्तियार रुॻो क़ौमी ऐं सूबाई असेंबलियुनि खे आहे। उन खां अॻु में सिंध हुकूमत मालियाती कमीशन जी जोड़जक ते पिणु एतिराज़ वारायो हो, जेको बाद में इस्लामाबाद हाई कोर्ट जेको आहे उन फ़ैसिलो बि ॾिनो हो, जंहिंखां पोइ वज़ीर आज़म जो जेको नाणे वारो सलाहकार आहे हफ़ीज़ शेख, उनखे NFC जे जोड़जक मां हटायो वियो। अॼु प्रोग्राम में इन ते ॻाल्हाइबो। हिन वक़्तु असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे पीपल्स पार्टी जे MNA जनाब ख़ुर्शीद जुनेजा साहब ऐं तहरीक इंसाफ़ जे MNA जनाब आफ्ताब जहांगीर साहब। अवां ॿिन्हिनि मौज़ूद महिमाननि खे प्रोग्राम में भली कर। ख़ुर्शीद साहब, अवां खां प्रोग्राम जी शुरूआत कयूं था पिया त सिंध हुकूमत TORs ते एतिराज़ बि वाराए पई, सिंध जे वॾे वज़ीर एतिराज़ बि वाराए थो पियो ऐं ख़त बि लिखे थो पियो, क़ौमी सूबाई असेंबली में इन ते बहस बि थिए थो पियो। पर छा सिंध फ़क़ति इहो जेको मामिलो आहे पाण ते रखे थी, ऐं ॿिया सूबा आहिनि उन सां बि इन हवाले सां को मशवरो करे पियो वञे ऐं को लाइ अमल जोड़े पियो वञे? न, हिन वक़्तु त असां सिंध जेको आहे पंहिंजे हिसाब सां असां कयूं त एतिराज़ात पैदा थियूं। इन करे त सिंध सां ॾाढी विछी वञे। अॻे में बि जेको NFC अवॉर्ड जेको थियो उन में जेके काफ़ी जेके तक़रीबन 250 जे अरब जेके आहिनि असांजा जेके आहिनि वफ़ाक़ में रहिया पिया आहिनि ऐं उहे असांखे अञा ताईं जेके आहिनि कोन मिलिया आहिनि सिंध गवर्नमेंट खे। ऐं हाणे वरी जेको आहे हिननि वरी जेके एतिराज़ात जेके इहो जेको ॾिनो अथऊं जेको आहे नओं TORs ॾिना अथऊं ऐं उन में जेको आहे चाहिनि था पिया जेके आहिनि त असांजा जेके आहिनि जेके मालियाती जेके इदारा जेके आहिनि उन जो जेको NFC अवॉर्ड में जेको असांखे कटौती कनि। ज़ाहिर असां कटौती त कोन करणु ॾींदासीं। ज़ाहिर मथे जेके वफ़ाक़ जेको आहे ऐं उनजी विर्छ जेका आहे 57% जेका सूबनि खे आहे ऐं ॿियो जेको वफ़ाक़ जे हवाले आहे त वफ़ाक़ पंहिंजे फंड मां जेको आहे पंहिंजी विर्छ करे सघे थो। बाक़ी हाणे वफ़ाक़ जेको सूबनि खे जेको पैसो ॾिए थो पियो जेको आहे उहो जेको आहे पॉपुलेशन जे लिहाज़ खां, गुरबत जे लिहाज़ खां, प्लस जेके NFC अवॉर्ड जेको हिननि खे जेके टैक्सिस जेके जमा उन हिसाब सां बि इहा विर्छ थींदी आहे। ऐं उन विर्छ खे जेको आहे 18 अमेंडमेंट में अॻु में ई तय कयो हुयो। वरी उनखे तव्हां चेंज करे जेको आहे वरी नवां इशूज़ तव्हां शुरू था पिया कयूं। ऐं इन ई माहौल ते जेको आहे त मां सम्झो जेको आहे 1940s में जॾहिं पाकिस्तान जी करारदाद जेका पास थी हुई उन में बि जेको आहे इहो कयो त जेके त अमूमन सिंध जेके सूबा जेके हूंदा उन्हनि खे वधीक पावरफुल कयो वेंदो ऐं उन्हनि खे जेको आहे उनजा हक़ूक़ ॾिना वेंदा जेके पंहिंजनि सूबनि खे जेको आहे डेवलपमेंट जे लाइ ऐं पंहिंजे जेके आहिनि ॿिनि मसइलनि में जेके आहिनि कवर कनि। वरी जॾहिं जेको हे 6 नुकाती जेको प्रोग्राम जेको ॾिनो हुयो असांजे 1967 में उन में बि जेको आहे इहो जेको आहे छिक रखी वई त सूबनि खे पावरफुल कयो। वरी MRD जी मूवमेंट में बि जेको आहे तक़रीबन 83 में जेके 7 पार्टीज़ इहो तय कयो त जेको आहे सूबनि खे जेको आहे पावरफुल कयो वरी और जेके पावर डेलीगेटेड टू द प्रोविंसेस। हाणे हिन NFC अवॉर्ड में जेको आहे त ज़ाहिर आहे त जेको 2010 में थियो उन में सभु शिकनि ते जेको आहे उन ते डिस्कस थी ऐं उनखे फाइनलाइज़ कयो। हाणे उन में वरी जेको आहे हाणे वरी उन में चेंजिस था आणनि जॾहिं त जेको आहे आर्टिकल जेको 160 जेको आहे असांजे कॉन्स्टिट्यूशन जो आहे उहो बिल्कुलु जेको आहे इन ॻाल्हि में जेको आहे क्लियर आहे त जेके आहिनि सूबनि जे हवाले जेको थींदो उन में जेको आहे वफ़ाक़ जेको आहे उन में कटौती न थी करे बाक़ी जेके ॿियनि ते जेके वफ़ाक़ जेको आहे पंहिंजा जेके मसइला जेके बि आहिनि उहे जेके पंहिंजे हिसाब सां जेके आहिनि ॿिए पंहिंजे जेको अमाउंट जेको आहे जेको पंहिंजो जेको फंड आहे उन मां हिनखे अकोमोडेट करे सघे, न को जेको कटौती करे थी सघे जेका आहे सूबनि मां। जी, अच्छा ख़ुर्शीद साहब, हीअ को मामिलो आहे सूबनि जी कटौती वारो, इहो सिर्फ़ु सिंध जो मामिलो त न आहे, इहो मामिलो त पोइ पंजाब जो बि थींदो, इहो मामिलो KPK ऐं बलोचिस्तान जो बि थींदो। तव्हां सम्झो था त ॿियनि सूबनि खे बि इन हवाले सां एतिराज़ वराइणु घुरिजे ऐं जेको सिंध जो मौक़िफ़ आहे उन ते उन सां गॾु बीहणु घुरिजे, ऐं जेकर अगरि उहे ॿिया सूबा सिंध जे मौक़िफ़ सां गॾु नथा बीहनि त पोइ सिंध जी स्टेट जी छा हूंदी? छा जेसि ताईं इहे TORs सिंध जे एतिराज़ उन TORs जेके एतिराज़ कया विया आहिनि उहे अगरि दुरुस्त नथा थियनि त पोइ छा सिंध NFC ते कहिड़ो फ़ैसिलो कंदी, कहिड़ी स्टैंडिंग हूंदी सिंधी? हिन वक़्तु जेको आहे तव्हां 70% जेको बि आहे सूबा जेके बि सूबा आहिनि उन मां 70% जेको आहे रेवेन्यू जेको आहे उहो कलेक्ट जेको करे थो पियो या जेको ॾिए थो पियो उहो जेको आहे सिंध थो पियो ॾिए। ॿिया सूबा एतिरा नथा पइनि, चाहे उहो पंजाब आहे, चाहे बलूचिस्तान आहे, चाहे
KP आहे उहे ॾियनि ई नथा। जैसे कश्मीर ऐं बल्तिस्तान जेके आहिनि उन्हनि खां त हाणे फ़िलहाल त जेको आहे उन्हनि खे जेको पासे ते रखियो अथऊं त भई ठीकु आहे तव्हां असांखे फ़िलहाल न ॾियो। हाणे असांजे वरी फंड्स मां जेके आहिनि तक़रीबन जेको आहे असांखे जीअं मां तव्हांखे 250 ताईं जेको आहे बिलियंस तव्हां जेके असांखे न ॾिना पिया आहिनि त ज़ाहिर एतिराज़ असांखे वधीक थो थिए न जेको आहे ॿियनि खे एतिराज़ न थींदो पर असांखे वधीक थो थिए जो असांखे NFC अवॉर्ड जे हिसाब सां में जेको आहे असांखे पैसा जेके मिलणा हुआ मद में मिलणा हुआ उहे बि इन्हनि कोन ॾिना। इन जे करे ज़ाहिर असां पंहिंजो जेके बि असां जेके ख़दशात आहिनि उन ते असांखे जेको आहे ॻाल्हाइणो थो पवे। अच्छा खुर्शीद साहब अवां सम्झो पिया त भला बार बार TORs तब्दील पिया थियनि NFC जी जोड़जक जेका आहे उहा तब्दील पई थिए त इनखे तकरारी बणाइण जो मक़सदु कहिड़ो हूंदो? छा हिकु दफ़ो ॿीहर वफ़ाक़ चाहे थो त हाणे NFC अवॉर्ड रुकिजी वञे या मुलतवी थिए जीअं माज़ी में असां ॾिठोसीं त गुज़िरियल 2-2.5 सालनि खां जेको आहे उहो NFC अवॉर्ड न थियो आहे त हिकु दफ़ो ॿीहर छा वफ़ाक़ इहो सोचे पियो छा त NFC अवॉर्ड जेको आहे उहो मुलतवी कयो वञे? बिल्कुलु उहो यही था पिया चवनि न तंहिंजे करे त उहो जेको अञा ताईं हिन NFC अवॉर्ड जेको आहे जेको NFC अवॉर्ड जेको आहे हिनखे विर्छ करणी आहे उहो अञा ताईं नथा पिया कनि ऐं उन में जेको रुखना था पैदा था पिया कनि ज़ाहिर उनजे करे असांखे सूबनि खे त नुक़सानु ॿियनि खे आहे या न पर सिंध खे वधीक नुक़सानु आहे न। असांजा तरक़ियाती कम रहिजी विया आहिनि। असां जेको आहे माण्हुनि खे जेके मथां जेको वञे प्रॉब्लम थींदो थो वञे ऐं असां जेके माण्हुनि जा जेके कंहिं बि मसइलनि में हल करण में जेको आहे उहा हाणे नथा पिया करे सघूं जेको अॻु में कंदा हुआसीं। तव्हां पाण ॾिसो था पिया त असांजा केतिरा तरक़ियाती कम रहिजी विया आहिनि। हाणे उन में ज़ाहिर असां पंहिंजे एतिराज़ात असां पोइ इहो ई ॾेखारींदासीं न त असांखे जेके इन ते मसइला आहिनि इन ते सख़्त आहिनि त भई तव्हां जेको आहे असांजे NFC अवॉर्ड में कटौती न कयो जो असांजा पंहिंजा जेके आहिनि अॻु में असां डेफिसिट में वेंदासीं वधीक डेफिसिट में वेंदासीं। ठीकु आहे खुर्शीद साहब अवां असां सां लाइन ते रहिजो। असां आफ्ताब जहांगीर साहब सां भी ये सवाल पूछंदासूं। जहांगीर साहब सूबों के जो एतराज़ हैं अब तो वो कोर्ट भी उसको तस्लीम कर रही है। इस्लामाबाद हाई कोर्ट ने तो जो उसकी TORs थे और उस पर TORs की जो जोड़जक थी उसको भी उन्होंने रद्द किया और फिर हमने देखा कि हफीज़ शेख साहब को NFC की उस पर लिस्ट से खारिज कर दिया गया। तो आखिर क्यों ये वफाक जो है बार बार NFC के TORs को तकरारी बना रहा है? अच्छा देखिए ये तो अभी बैठेंगे तो सारे सूबे बैठ के इसको तय करेंगे और हुकूमत और सूबों के दरमियान ये चीजें तय होंगी। लेकिन मैं ये समझता हूँ कि मैंने तो जहाँ तक महसूस किया कि कोई इतना बड़ा इशू नहीं है लेकिन इसके बैठने के बाद ही इसको हल किया जा सकता है। लेकिन जो सबसे बड़ा मसला है जो मेरे नजदीक कि जो इनको अवार्ड किए जाते हैं और उसके बावजूद वो सूबों पे खर्च नहीं होते। अच्छा। देखिए खासतौर पर मैं सूबे सिंध की बात करूंगा कि जिस मद में इनको दिया जाता है खासतौर पर कराची की बात मैं करूं तो कराची की हालत आपके सामने है। तो अगर उसमें से मतलब अगर वफाक चाहे तो अख्तियार तो वफाक के पास है ना, तो वो वफाक चाहे अगर डायरेक्टली तरक्याती कामों पर अगर खर्च करना चाहे तो उसमें कोई उसको हर्ज नहीं है। लेकिन ये कि ये तो जाहिर बात है आप आपस में बैठेंगे और उसके बाद ही तय करेंगे। और मैं ईमानदारी की बात बताऊं ये भी आपने जो बात की मेरे तो अभी इसमें इल्म भी नहीं है क्योंकि मैं सारा दिन बहुत मसरूफ रहा और अभी जस्ट मैं घर पे आया हूँ इस्लामाबाद से। तो मैं ये अपनी मसरूफियत थी तो मैं ये देख भी नहीं सका कि इसके अंदर क्या इशू है। अच्छा लेकिन आफ्ताब साहब आप ये सवाल तो हम पूछेंगे खुर्शीद साहब से कि जो सूबों को NFC के मद में जो रकम मिलती है वो खर्च कैसे होती है और उसका खर्च जो है निचली सतह तक कैसे जाता है, ये तो बिल्कुल सवाल बनता है। लेकिन आखिर वफाक क्यों इस बात पे बज़िद है कि उसका खर्चा सूबे उठाएं? वफाक का खर्चा तो सूबे ही उठाएंगे ना जी। फॉर एग्जाम्पल कि अगर ये 70% रेवेन्यू देने वाला शहर पोर्ट तो कराची के अंदर मौजूद है और सारी चीजें, तो वो अगर कराची एक बिजनेस हब है तो उसके वहां से जो रेवेन्यू इकट्ठा होगा और वो फिर वफाक में जाता, फिर वफाक से ये तो एक इकाई का हिस्सा है, ये तो एक फेडरेशन का एक तरीकेकार है। तो ये आज ये सारी चीजें क्यों इनको याद आ रही है? ये अपनी दौरे हुकूमत में बेहतर कर लेता अगर ये समझते थे कि जी ये तो उस वक्त तो बड़ी फ्रेंडली हुकूमत थी ना कि आपकी बारी मेरी बारी और दोनों बहन भाई, समझे ना। तो उस वक्त जो है वो सारी चीजें ये सारे मामला जो है वो सही कर लेते, उसमें क्या हर्ज था। फिर तो आईनी और कानूनी कोई तरामीम ले आते और उसके बाद वो बाउंड हो जाती है सारी चीजें। तो अब जब आपको ये सारी चीजें अब क्यों याद आ रही हैं?
पर आफ्ताब साहब, ये तेरी बारी मेरी बारी में भी हमने देखा कि पिछली 2 मरतबा जो है वो NFC अवार्ड मुलतवी हुआ है, और इस मरतबा जो सिंध के वज़ीर आला ने जो एतराज़ जिन शेखों पे डाला है उसमें यह है कि NFC का तो काम फ़कत और फ़कत ये है कि जो पैसे हैं, जो मालियात है उसकी तकसीम है, उसका ये कभी भी उसका ये अख्तियार नहीं है कि वो बताए कि खर्च कहाँ करने। ये खर्च जो है सूबाई असम्बली, सर यही तो मसला है, ये हमारी तकलीफ है ना। हम पूछते हैं, देखिए हम मुंतखब नुमाइंदे हैं ना, जिस तरह मतलब पीपल्स पार्टी को लोगों ने मुंतखब करके हुकूमत दी है, अवाम ने बिठाया है, इसी तरह लोगों ने हमें मुंतखब करके अवाम ने भेजा। हमारा हक बनता है हम पूछें कि जी आपको जो फंड्स मिल रहे हैं, आपको जो सारा अवार्ड हो रहा है, ये इसका कहाँ खर्च कर रहे हैं। हम जब पूछते हैं तो हमें तो कोई जवाब मिलता नहीं है। हमें बताया ना कि जी ये कराची के अंदर, देखिए कराची 2.5 करोड़ की आबादी का शहर है, 5 करोड़ के सूबे के अंदर 50% आबादी का शहर कराची है, समझे ना। कराची के लोग रो रहे हैं, हैदराबाद के लोग रो रहे हैं, शहरी हुकूमत, शहरी जितनी इलाके हैं जहाँ पर पीपल्स पार्टी को सीटें नहीं मिली हैं या उनकी वो नहीं है, नुमाइंदगी नहीं है, वो सारे रो रहे हैं। तो क्यों नहीं, मतलब हमारा हक नहीं बनता कि हम पूछेंगे जी आप ये पैसा जो हम आपको ला के दे रहे हैं वफाक से। आफ्ताब साहब, बिल्कुल आपने सही कहा, वजीर आला भी यही बात कर रहा है कि कौमी और सूबाई असम्बली ये तयन करेगी कि खर्च कहाँ करना है। NFC ये तयन नहीं करेगी कि खर्च कहाँ करना है। NFC का काम फ़कत और फ़कत तकसीम करना है। ये सवाल पूछेंगे खुर्शीद जुनेजो साहब से। खुर्शीद साहब, आफ्ताब जहांगीर PTI जो MNA आए तव्हां जो कुलिक है वो एतराज़ थो वाराए त NFC ते जेका रक़म ॾिनी पई वञे सूबनि खे, उहा ख़र्च किथे थी थिए, ख़र्च कीअं थी थिए, का ख़बर नथी पवे। तो जो है ना, जिस तरह मैंने पहले भी बताया कि 250 बिलियन जो है अभी तक वो सिंध को नहीं मिली। उसमें ज़ाहिर है कि फेडरल गवर्नमेंट को जो सिंध से जो पैसे जो वहाँ पर जमा होते हैं, डिविजिबल पूल में जो जमा होते हैं, उनको तकसीम होता है, और वो तकसीम होता है 55-7 के हिसाब से, और फिर दूसरा होता है जो पैसा होता है वो तकरीबन होता है इसके पॉपुलेशन के हिसाब से, गुर्बत के हिसाब से, इन हिसाब से ये तकसीम होता है। जो फार्मूला पहले तय किया था वो नहीं मिला, और जो पैसा जो आता है वो आपको पता है कि 4 क्वार्टर्स में आता है। फर्स्ट क्वार्टर जो शुरू होता है वो सितंबर में, फिर दूसरा क्वार्टर होता है वो तकरीबन दिसंबर में, फिर थर्ड जो होता है वो करते हैं अपना मार्च में, या इसमें मार्च के अंदर, और फिर चौथा आता है तकरीबन वो जून में आता है या मई में आता है। जो अमूमन लास्ट टाइम तो वो क्वार्टर्स भी नहीं आए, पैसे ही नहीं आए। अगर वो पैसे नहीं आए तो जाहिर है वो सब सिंध नहीं, पूरा सिंध जो है, कराची भी सिंध का एक हिस्सा है, पूरा सिंध में जो है कहीं पर भी काम नहीं हुआ है। जाहिर है वो हमारे यहाँ भी नहीं हुआ, हर जगह पे हम लोग रो रहे हैं, इसलिए कि जब वफाक पैसा नहीं देगा तो हम लोग कहाँ से किस तरह पैसा जो उसको जो है डेवलपमेंट काम पे लगाएंगे। 40 अरब जो है सिर्फ आपकी तनख्वाह की मद में जाते हैं, 40 महीने में 40 अरब पैसे तनख्वाहों की मद में जाते हैं, और 400 अगर साल 12 महीने में इनको मल्टीप्लाई करें तो 480 जो है अरब सिर्फ अपनी तनख्वाहों में जाते हैं। जबकि डेवलपमेंट का और भी है सेक्टर्स है, मगर हमारे पास इस वक्त जो है ज़ाहिर है जब पैसा नहीं आएगा ऊपर से तो वो तकसीम इतना नहीं हो रहा है, जिसकी वजह से हम लोग रोना चाहते हैं कि भाई रो रहे हैं कि ये जो भी NFC अवार्ड जो भी तय हुआ है वो आए और बैठ के बिल्कुल अपना जो सूबा जो है बैठ के तय करे कि ये पैसे कहाँ पर खर्च होने चाहिए। जाहिर कराची सबसे बड़ा शहर है और हम सब चाहते हैं कि कराची खूबसूरत बने और उसमें हर वो चीज जो है बेसिक फैसिलिटीज पहुंचे जो पूरे सिंध में भी पहुंचनी चाहिए और कराची में भी पहुंचे। हम तो चाहते हैं हर जगह पे होना चाहिए। सिंध का ये एक सब हम चाहते हैं पूरा सिंध डेवलप होना चाहिए। ठीक है जहांगीर साहब, खुर्शीद साहब कह रहे हैं कि जो पैसे जो वफाकी यानी से आते हैं उसको खर्च तो बाद का मसला है, पहले तो ये है कि वफाक हमें खर्च पैसे दे ही नहीं रहा। 250 अरब रुपए तो पिछले साल के रहे हुए हैं। आपको एक बात कहूँ, अभी जैसे मेरे भाई ने बात की कि जी हमारे पास, तो मैं ये कहता हूँ कि इस वक्त जो बजट आया उसमें वफाक ने तनख्वाहों के अंदर इजाफा नहीं किया, दूसरे सूबों ने भी नहीं किया, तो सूबे सिंध ने बड़ा शोर मचाया कि जी ये बड़ी ज्यादती हो रही है। और हालांकि इस वक्त जो हालात कोविड के हालात थे और ये था जो सिचुएशन इस वक्त मुल्क की है, अगर वो इस साल कहते कि जी इस साल हम तनख्वाहें नहीं बढ़ाते है तो वो बोझ भी कम पड़ता ना सूबे सिंध को और वो दूसरी जगहों में इस्तेमाल कर लेते, दूसरे मामलात में बेहतर कर लेते। लेकिन उन्होंने एक पॉपुलर डिसीजन लेने के लिए कि देखें जी दूसरों ने तो नहीं बढ़ाए, हमने अपने सूबे के लोगों को बढ़ाए, और जिसमें ज्यादातर अगर आप कभी इसका भी एनालिसिस करेंगे तो 50% गोश्त लोग हैं, वो अपने लिए इन्होंने तनख्वाहें बढ़ाई हैं। समझे ना, गोश्त मुलाजमीन की तनख्वाहें बढ़ाई हैं।
तो आप स्कूलों के हालात आपके सामने, डिस्पेंसरियों के हालात आपके सामने, इंफ्रास्ट्रक्चर के हालात आपके सामने, रोडों के हालात आपके सामने, पानी नहीं है, बिजली नहीं है, गैस नहीं है, कौन सी चीज है कि जिसके हालात बेहतर हो। तो अब उसमें भी आप जब ये सब चीजें करेंगे और अपनी अपनी आपकी अय्याशियां और अपनी सारी चीजें आपकी वो कम नहीं हो रही, उसमें तो आप बराबर बल्कि 2 कदम आगे बढ़ गए होंगे। मामला आगे लेके जा रहे हैं कि जी अब हमारी गाड़ी पुरानी हो गई, इसको नहीं लेनी चाहिए, फलाना करना चाहिए, ये सब चीजें। तो ये सारी चीजें जैसे अभी बीच में ली थी इन्होंने, ये डबल केबिनें ली है, सारा कुछ किया, तो हालात को देखते हुए अपनी बजट को बनाना है और ये सारी चीजें। जी तो इसलिए हमारा हक बनता है कि हम पूछेंगे भाई आपको जो पैसे देते हैं, जाहिर बात है जब मैं अपने किसी एम्प्लॉय को पैसे दूंगा तो उसका हिसाब भी मांगूंगा, अगर मुझे हिसाब नहीं मिलेगा तो मेरा हक है कि मैं उस पैसे को रोकूं। ठीक है, और जमहूरियत का हुस्न भी यही है कि हम जो इलेक्टेड हुकूमत है उनसे बिल्कुल हम उनको जवाबदेह बनाएं और ये पूछें कि हमारा पैसा कहाँ खर्च हो रहा है, क्योंकि ये पैसा हमारा टैक्स है। लेकिन आफ्ताब साहब आपने बिजली और गैस की बात की, तो ये तो जो है वो फेडरल सब्जेक्ट है, वफाकी सब्जेक्ट है, इसमें तो प्रोविंशियल का। आपको एक बात की है कि ये मैं उस पर फेडरल की बात भी कर रहा हूँ, मैं ये बात नहीं कर रहा, मैं ये कह रहा हूँ कि ये हमारा हक बनता है ना, हम पूछेंगे ये क्यों नहीं हो रहा। बिल्कुल बिल्कुल, ये तो ठीक है कि हम वफाक और सूबों दोनों से पूछें। अच्छा, आप ये आफ्ताब साहब आप ये कह रहे हैं कि सिंध हुकूमत ने जो 10% अब तनख्वाहें बढ़ाई हैं वो सियासी पॉइंट स्कोरिंग के लिए थी और इस पर ज़रूरत इस चीज़ की नहीं थी, सिर्फ फ़कत और फ़कत सियासी पॉइंट स्कोरिंग करने के लिए उन्होंने 10% तनख्वाह बढ़ाई है। आपके सामने आप कहते हो जी हमारे पास पैसा ही नहीं है, हम अपने सूबे में लगा ही नहीं सकते, कोई हमने काम नहीं किए हैं, और ऊपर से माशी हालात, ऊपर से इंटरनेशनल हालात, तो जब वफाक नहीं बढ़ा रहा, दूसरे सूबे नहीं बढ़ा रहे, तो आपको क्यों इतनी परेशानी लगती। आप भी कहते हैं भाई इस साल नहीं बढ़ा रहे, अगले साल हमारे हालात बेहतर हो जाएंगे तो हम बेहतर पैकेज दे देंगे तनख्वाहों का। ठीक है। अच्छा खुर्शीद साहब, आफ्ताब जहांगीर साहब चवे तो पियो त हिकु त हिन वक़्तु ज़रूरत कोन हुई पघार वधाइण जी, छाकाणि त वफ़ाक बि न वधायूं, ॿियनि सूबनि बि न वधायूं, ऐं ॿियो 10% इन्हनि घोस्ट मुलाज़िमनि जूं पघार वधायूं। हिकु त माना सिंधी में चइबो आहे हिकु अणहूंद ऐं ॿियो वरी मामला ख़राब। त आफ्ताब जहांगीर साहब जो त इहो चवणु आहे। जेको आफ्ताब साहब जेको चयो तो जेको पंहिंजे हिसाब सां ॻाल्हायो अथई, जेको आहे असां जेको आहे ज़ाहिर त जेका बि हुकूमत आई आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जी, उन मुलाज़िमनि जूं पघारूं उन जी जेका आहे हमेशह वधायूं, काथे 25% कॾहिं वधायो अथऊं, कॾहिं 15%, कॾहिं 20% जी काथे वधायूं आहे। तव्हां पूरो तव्हां ॾिसंदो जेके बि प्रीवियस जेके इयर्स जेके गुज़रिया आहिनि जिन में पाकिस्तान पीपल्स पार्टी जेके आहिनि हुकूमत में रही आहे, उन में सभिनि में जेको आहे हमेशह जेका आहिनि सैलरीज़ वारनि जी जेके सैलरियूं वधायूं अथऊं, उहो हाणे न आहे जो असां जेको हिन दफ़े न वधायूं, पर हमेशह असांजो इहो दस्तूर रहियो आहे। पर हिन दफ़े इन करे वधीक ज़रूरत इन करे पई त हिन जेके टैक्सिस जेके हया उहे एतिरा जेके काटे भॻल टैक्सिस हया त माण्हुनि जे मथां जेके ख़ासि करे जेके 17 अरिड़हं 19 वारनि उन जी 2 महीने जूं जेके आहिनि पघारूं जेके टैक्सिस में थी पियो वञनि, उन में सेल टैक्स आहिनि, जेका GST टैक्सिस आहिनि, सभु उहे टैक्सिस में हिननि में मद में थी पियो वञनि जेके ज़ाहिर आहे। ऐं हिकु हिकु शइ एॾी महांगी करे छॾी थी वई आहे जो तव्हां पाण जेको आहे वञो तव्हां बाज़ार में त का शइ तव्हांखे मिलंदी, टमाटा जेके 200-400 रुपए जेका किलो था पिया मिलनि, तव्हांजो जेको अटो तव्हांजो महांगो थी वियो आहे, तव्हांजी शुगर जेका आहे उहा जेका 85 95 ते पहुची आहे, उहो हाई कोर्ट जेको आहे फ़ैसिलो ॾिनो आहे त 50 ते पहुचाए, 50 ते कोन था पलाए सघनि। ज़ाहिर आहे उन मद में जेको आहे त असां पाण चाहियूं त हिन जी जेके 10% थोरी वधायूं त हमेशह असां 20% 25% वधाईंदासीं, पोइ बि असां 10% वधाईसीं त जे जेको आहे इहो जेको ख़ासि करे जेको आहे जेको सैलरी तबिको जेको आहे या जेको उन्हनि खे थोरी जेका असां मदद ॾेई सघूं। जुड़े साहब आफ्ताब साहब त चवे थो, आफ्ताब जहांगीर साहब चवे थो त इन जी ज़रूरत ई कोन्हे, सिर्फ़ु पॉइंट पॉलिटिकल पॉइंट स्कोरिंग करण लाइ। न पॉइंट स्कोरिंग त पोइ अॻ में जॾहिं असां कयो त उहो बि छा पोइ पॉइंट स्कोरिंग असां कंदासीं छा न, हमेशह असां जेको आहे ज़ाहिर आहे माहौल खे ॾिसी करे जेको आहे ऐं हमेशह जेको आहे इहो दस्तूर आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जो त असां जेको आहे नौकरियुनि जो ऐं प्लस जेको आहे इन्हनि शयुनि ते जेको आहे असांजो हमेशह तवजो ॾिनो आहे त शायदि असांजी पाकिस्तान पीपल्स पार्टी हिकु अवामी पार्टी आहे ऐं असां जेको आहे माण्हुनि जो ख़्यालु रखंदा आहियूं, न को उन जेको गले ते जेको आहे असां जेको आहे टैक्सिस विझी करे उनखे जेको आहे मारींदा आहियूं। अच्छा जुने साहब, हाणे 18वीं तरमीम खां पोइ जेको हींअर ताईं बि जेको NFC में मसइलो आहे उहो इहो आहे त वफ़ाक वटि जेके इदारा आहिनि, जेके सब्जेक्ट्स आहिनि उहे इज़ाफ़ी आहिनि ऐं उनजे करे को ख़र्च जेको आहे उहो तमामु घणो थो थिए। उहे अगरि इदारा या उहे सब्जेक्ट्स अगरि प्रोविंशियल हुकूमत ॾांहुं ट्रांसफ़र थियनि त पोइ मामला कंहिं हद ताईं सही थींदा। 18वीं तरमीम अचण खां पोइ तव्हांजी हुकूमत हुई, पीपल्स पार्टी जी हुकूमत, असां ॾिठोसीं त उन वक़्तु बि अवां बि इदारा सही नमूने सां मुंतक़िल न करे सघियो सूबनि ॾांहुं। अवां सम्झो पिया त इहा अवां जी ग़लती आहे। 18वीं तरमीम खां पोइ अगरि इहे इदारा सूबनि ॾांहुं मुंतक़िल थी वञनि हा त अॼु सूरत हाल कुझु ॿी हुजे हा। हिन वक़्तु जेके 2000 जेको आहे तव्हां 10 में जेको आहे इहो 18वीं तरमीम आयो आहे,
ठीकु आहे। हिन वक़्तु घणा थिया उन खां पोइ जेको तव्हांजी हुकूमत जेका पाकिस्तान पीस पार्टी जेका रही जेका आहे उहा जेकी घणा साल रही 2 साल रही। हिन वक़्तु तव्हां जेको असांजो जेको सिस्टम जेको हले थो पियो जेको ख़ासि करे पाकिस्तान में जेको असांजो सिस्टम आहे कमिशन जेको सिस्टम आहे इनखे घणा साल थींदा? 140 साल थींदा। अंग्रेज़नि आया ऐं उन्हनि अचे जेका 1901 में शुरू कयो आहे ऐं उहे जेको आहे असां वटि कानून अञा त पुलिस में बि ऐं कमिशनरेट में रेवेन्यू में सभु थो पले। छा उहो अञा सुधरियो आहे? उन में बि अञा वक़्तु एतिरा साल थी विया आहिनि। हिन खे तव्हां 3 साल में पोइ कीअं था हिकदमि जेको चए डिवॉल्व थी करे सूबनि में पहुचंदो? ॿाहिरि काॾे में थोरो वक़्तु लॻंदो, टाइम लॻी आहे ऐं इन टाइम सां जेको आहे डिवॉल्व थी करे सूबनि ते हिकिड़ी ॻाल्हि शुरूआत त थी वई, जेको सफ़ा हड लॻो पियो उहो शुरू त थी वियो कमु हिकिड़ो। सही। अच्छा खुर्शीद साहब, हाणे बार बार सिंध जो वॾो वज़ीर एतिराज़ वराए थो पियो, वज़ीर आज़म खे ख़त बि लिखे थो पियो ऐं इहो मामिलो इस्लामाबाद हाई कोर्ट ताईं बि पहुतो आहे। हाणे तव्हां सम्झो था त पिया अगरि सिंध जा एतिराज़ जेके NFC अवार्ड जे TORs ते आहिनि उहे अगरि एतिराज़ रद्द नथा थियनि या उहे एतिराज़ अगरि ख़तमु नथा थियनि त पोइ तव्हांजी अॻियां स्टैंडिंग छा हूंदी? छा इहो मामिलो तव्हां कोर्ट में खणी वेंदो? न, हिन वक़्तु त कोर्ट में फ़ैसिलो कोर्ट जो फ़ैसिलो आहे न, कोर्ट फ़ैसिलो ॾींदो आहे। उन ते जेको आहे मुताबिक़ जेको आहे वरी CM बि जेको ॻाल्हायो आहे न, हाणे बि ज़ाहिर आहे त वरी बि जेको आहे ज़ाहिर पार्टी वेंदी ऐं उन ते लाअमल तयारु कंदी। जेको लाअमल पार्टी तयारु कंदी ज़ाहिर उन सां सभु असां जेके बदल हूंदासीं उन CM बि बदल हूंदो। ठीकु आहे। वॾी महिरबानी खुर्शीद जुनेजा साहब ऐं आफ़ताब जहांगीर साहब असांखे वक़्तु ॾियण जी। नाज़रीन हिते वठूं था नंढी साई ऐं साई खां पोइ वरी प्रोग्राम में ॿीहर हाज़िर थींदासीं। नाज़रीन प्रोग्राम में हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे भली कार। वक़्फ़े खां अॻु में असां ॻाल्हाए रहिया हुआसीं त सिंध हिकु दफ़ो ॿीहर जेके NFC जा TORs आहिनि उनखे रद्द कयो आहे, उन ते एतिराज़ वरायो आहे। सिंध जे वॾे वज़ीर आज़म खे हिन हवाले सां ख़त पिणु लिखियो आहे। वक़्फ़े खां अॻु में असां ॻाल्हाए रहिया हुआसीं पीपल्स पार्टी ऐं तहरीक इंसाफ़ जे नुमाइंदनि सां। हिन वक़्तु जेके NFC जा जेके TORs आहिनि उन जेके टेक्निकल पासा आहिनि उन जी ॼाण हासिलु कंदासूं। ऐं असांखे हिन वक़्तु जॉइन कयो आहे मुल्क जे नाले वारे कानूनी माहिर जनाब फज़लुल्लाह कुरैशी साहब। फज़लुल्लाह कुरैशी साहब अस्सलाम वालेकुम। फज़लुल्लाह कुरैशी साहब, वॾे वज़ीर इहो ख़त में इहो एतिराज़ वरायो आहे त जेको NFC जो कमु फ़क़ति ऐं फ़क़ति नाणे जी विर्छ करणु आहे, ख़र्चनि जो इस्तेमालु क़ौमी ऐं सूबाई असेंबलियुनि जो आहे। आइन इन हवाले सां कहिड़ी रहनुमाई पियो करे? साईं जी ॻाल्हि पंहिंजी जाइ ते बिल्कुलु सही आहे, पर जेकर तव्हां कॉन्स्टिट्यूशन जो आर्टिकल पढ़ंदो जंहिंजे तहत NFC ठहियलु आहे जी त उहो आर्टिकल जेका थी आहे आर्टिकल आहे पंहिंजो नंबर 2 जेको पार्ट आहे आर्टिकल जो, त उन में उहो लिखियलु आहे त जी जेको चए थो त एनी अदर मैटर जी रिलेटिंग टू फाइनेंस रेफर्ड टू द कमीशन बाय द प्रेसिडेंट। हाणे हीअ जेके 4 जेके साईं एतिराज़ के सभु ठीकु आहिनि, पर उन खां पोइ छा थियो आहे त उहे पोइ उन खां पोइ DEF हिकिड़ा नवां जेके उन टर्म्स सां रेफर कंदा आहिनि जंहिंजो जेको तालुक़ु आहे जेको आहे फाइनेंशियल इशूज़ सां। मिसाल जे तौरु जेको लिखियलु आहे त हिन में जिते साईं खे एतिराज़ आहे त भई हीअ जेके फाइनेंशियल एक्सपेंसिस इनकर्ड बाय द फेडरेशन रेजिस्टर्ड सब्जेक्ट मैटर फॉलोइंग द डोमेन ऑफ प्रोविंसेस ऐं वाइस वर्सा, इहे जेके हिक ॿिए जा जेके सब्जेक्ट जेका थियनि था त उहे जेके उन्हनि जो सेटलमेंट थियणु घुरिजे वंस फॉर ऑल। हाणे छा थींदो आहे त इहे मिसाल जे तौरु एजुकेशन जेको आहे सूबाई सब्जेक्ट आहे। जी हाणे ग्रांट्स यूनिवर्सिटी ग्रांट्स कमीशन जेका आहे उहा सूबाई सब्जेक्ट आहे। एलोकेशन जेका आहे इस्लामाबाद में थी थिए पई, इहो कंट्रावर्सी ॻाल्हि आहे, हिकिड़े पासे थियणु घुरिजे। अहिड़े नमूने हेल्थ जा वर्टिकल प्रोग्राम आहिनि, इम्यूनाइज़ेशन जो प्रोग्राम ॿिया बि आहिनि। पोइ उन में इहे जेके ॻाल्हियूं एक्चुअली छा आहे इहे ॻाल्हियूं टेबल ते निगोशिएट थींदियूं ऐं इहे इन करे हिते शामिल कयूं वयूं आहिनि जो इहे फाइनेंस सां रिलेटेड आहिनि। ऐं इन करे कॉन्स्टिट्यूशनली का ग़लती कोन्हे। बाक़ी हा इन में ओवरलैपिंग आहे, छाकाणि इहे जेके 3 टर्म्स ऑफ रेफरेंस जेके कया आहिनि ते बाय एंड लार्ज इन प्रोजेक्ट फाइनेंसिंग सां। ऐं इन जेको NFC जेको कंदी आहे NFC प्रोजेक्ट फाइनेंसिंग ते कमु कोन कंदी आहे। NFC कंदी आहे कमु जेका तव्हांजो रेवेन्यू बजट जेका आहे उन जे लाइ, ऐं जेको प्रोजेक्ट फाइनेंसिंग ते जेको आहे सो उन लाइ वरी नेशनल इकोनॉमिक काउंसिल आहे। त हीअ जेके आहिनि 3 टर्म्स इहे नेशनल इकोनॉमिक काउंसिल के जे उन ते उहे उते थींदा आहिनि। अॼु बि जेका नेशनल इकोनॉमिक काउंसिल आहे उते असांजूं सालाना बजट्स उते फ़ैसिलो थींदियूं आहिनि, कहिड़ा प्रोग्राम को फाइनेंस थियनि, कहिड़ा प्रोग्राम नेशनल लेवल ते ॾिठा वञनि, कहिड़ा प्रोग्राम जेके प्रोविंसेस उनजी कीअं फाइनेंसिंग थिए। त इहे सभु ॻाल्हियूं साल ब साल थींदियूं आहिनि। NFC थींदी आहे हर 5 साल। प्रोजेक्ट फाइनेंसिंग जा जेके 3 इशू साईं एतिरा इहे हर साल थींदा आहिनि। मिसाल मां तव्हांखे ॾियां, मिसाल तौरु जेको ट्रांस प्रोविंसेस जेको प्रोजेक्ट मिसाल चवनि था त हिकिड़ो जेकॾहिं जेको RBOD आहे
हिकिड़ो पोर्शन बलूचिस्तान में आहे, RBOD 3, RBOD 2 सिंध में आहे। इहो ट्रांसपेरेंसी आहे त इन जी फाइनेंसिंग कीअं थियणु घुरिजे, उहो ऑलरेडी थियल आहे फ़ैसिलो त सॼी फाइनेंसिंग वापदा करे थी। पर हिन खां पोइ जेकर फ़ैसिलो इहो थिए थो त या बलूचिस्तान पंहिंजो पोर्शन कंदो, सिंध पंहिंजो पोर्शन कंदी, इहो फ़ैसिलो थी सघे थो। उहे फ़ैसिलो NAC में थी सघे थो, ज़रूरी न त NFC हिन ते फ़ैसिलो करे। ॿिया जेके चवनि था नेशनल प्रोजेक्ट्स, नेशनल प्रोजेक्ट मिसाल तौरु भाषा डैम आहे। भाषा डैम हिकिड़े सूबे जे लाइ न आहे, इहा नेशनल प्रोजेक्ट आहे। इन जी फाइनेंसिंग हिन वक़्तु जेको आहे नेशनल इकोनॉमिक काउंसिल इन जी फाइनेंसिंग जेका कई आहे त फेडरल गवर्नमेंट में कई आहे, वापदा कई आहे। इन ते डिबेट थी सघे थी त इहो जेको आहे सो चङा एॾा वॾा प्रोजेक्ट आहिनि इहे, जो इहे को बि हिकिड़ो सूबो इहे प्रोजेक्ट अफोर्ड कोन करे सघंदो ऐं इन जी बैफरकेशन ॾुखी थींदी आहे त कहिड़ा पोर्शन काॾे वञे। पर कुरैशी साहब वफ़ाक़ जा अहिड़ा बि प्रोजेक्ट आहिनि जिते वफ़ाक़ ते चवे थी पई उहे नेशनल प्रोजेक्ट आहिनि, पर सूबनि जो उन ते एतिराज़ आहे। मिसाल जेको ग्रेटर थर केनाल वारो प्रोजेक्ट आहे उन ते त मतिलबु सिंध जो त वाज़े स्टैंड आहे त इहो असांखे एतिराज़ आहे हिन ते। हाणे अगरि वफ़ाक़ उन ते पैसा लॻाईंदी पोइ त सूबा चवंदा त असां हिनखे तस्लीम ई नथा कयूं त हिन जो ख़र्चु कीअं अफोर्ड कयूं। इहो त पोइ हिकु दफ़ो वरी ॿीहर तज़ाद थींदो त नेशनल प्रोजेक्ट्स आहिनि। फेडरल गवर्नमेंट जी त वाटर रिलेटेड जेके वॾा प्रोजेक्ट आहिनि, मिसाल तौरु तव्हांजो LBOD थियो या RBOD थियो या ॿिया जेके वाटर जा प्रोजेक्ट सिंध जा या पंजाब जा या जो कच्छी कैनाल आहे, इहे सभु वापदा जे प्रोग्राम में फेडरल गवर्नमेंट कंदी आहे या प्रैक्टिस आहे। हाणे जेको आइंदा हली करे इन जी ॻाल्हि ते बि फ़ैसिलो थींदो आहे। ॿियो घणो करे वॾे प्रोजेक्ट में जा फॉरेन एड, फॉरेन एड जे करे पोइ उहो फेडरल गवर्नमेंट चवंदी आहे असां पाण वटि रखूं था पिया। इहे सभु फेडरल गवर्नमेंट पंहिंजे शौक़ सां प्रोजेक्ट खया आहिनि, सूबनि कोन ॾिना आहिनि हुनखे। हाणे फेडरल गवर्नमेंट फाथी आहे जी। मिसाल में तव्हांखे त नेशनल हाईवेज़ जेके आहे से 73 को अॻु में सूबनि वटि हूंदा हुआ। सिंध पंहिंजो कंदो, वेस्ट पाकिस्तान हूंदो त उहो पंहिंजो कंदो, वेस्ट पाकिस्तान अॻु में सिंध गवर्नमेंट इहो ई हाईवे त इहो ई हो न फेडरल हाईवे जेको हाणे हले थो नेशनल हाईवे, नंढो हुयो। पोइ जॾहिं सिंध गवर्नमेंट ते टोल जो प्रपोज़ल कयो 72-73 में त भुट्टे साहिब नाराज़ थियो ऐं भुट्टे साहिब चयो त इहे सभु असां फेडरल गवर्नमेंट खणी था अचूं। त फेडरल गवर्नमेंट पाण खणी वई, नेशनल हाईवे बोर्ड नेशनल हाईवे अथॉरिटी, सूबनि हुनखे कोन चयो त तव्हां खणो। सिमिलरली वापदा जेको आहे वेस्ट पाकिस्तान में वापदा सूबनि में हूंदो, वापदा ऐं सूबो हूंदो वेस्ट पाकिस्तान, वापदा सूबे में हूंदो। पोइ जॾहिं नओं कॉन्स्टिट्यूशन ठहियो वापदा उन्हनि पंहिंजे तरफ़ खणी विया। त असल ॻाल्हि आहे त फेडरल गवर्नमेंट जी जेका ग्रैबिंग जी जेका आदत आहे न, जेका तव्हां चओ उन जे करे कया अथऊं, हाणे अची फाथा आहिनि, हाणे लोड वधी वियो आहे, हाणे हुन में तंग थिया आहिनि अची। पर ये जेके भी टे जेके इश्यूज जिते शाह साहब जो है जी जी ये राउंड द टेबल वे डिस्कस थी सकन था। ठीक है, इन में कोई हर्ज कोई। ठीक है, ये जेके शाह साहब ये के एतराज वराया ये राउंड द टेबल ये इन ते टेबल ते डिस्कशन थी सके थी। अच्छा कुरिश साहब अवां चयो त हाणे उहे सब्जेक्ट्स ये के सूबन वट भी आहिनि, वफ़ाक़ वट भी आहिनि, वफ़ाक़ भी खर्च करे तो पियो, सूबा भी खर्च कन था पिया, पर अणी तरमीम खां पोइ असां ॾिठोसीं त इहे सूबनि ना मुंतकिल थियणा हा। अगर ये सूबनि ना मुंतकिल थियणा त वफ़ाक़ जो बार भी जेको थे ऐं सूबा पंहिंजी ओनरशिप भी हासिल कना। अवां छा था सम्झो त आख़िर कहिड़ा सबब आहिनि जे इहे सब्जेक्ट्स मिसाल तालीम आहे, सेहत आहे, खोड़ सारा अहिड़ा सब्जेक्ट्स आहिनि उहे हिन वक़्तु बि वफ़ाक़ वटि मौजूदु आहिनि कि ऐसे कहिड़ा सबब कहिड़ा आहिनि जो उहे हिन वक़्तु ताईं बि सूबनि ना मुंतकिल छो नथा थियनि? NFC जेको थियो लास्ट NFC अरिड़हीं तरमीम उन खां पोइ आई आहे त जेको नेक्स्ट NFC थियणो हो 2015 में उन में सूबनि जो ख़्यालु हो त असां फेडरेशन खां वधीक पैसा वठंदासीं, पर फेडरेशन त मुर्गो मौजूदा पैसा ॾियण लाइ बि तयारु कोन्हे। हाणे इन जे करे अरिड़हीं तरमीम में कुझु जवाबदारियूं तव्हां वटि आयूं आहिनि, पर जेकॾहिं अरिड़हीं तरमीम में त जेकॾहिं फेडरल गवर्नमेंट सूबनि खे चए थी त तव्हां पंहिंजा हेल्थ जा वर्टिकल प्रोग्राम सभु पाण वटि रखो, इम्यूनाइज़ेशन आहे, एड्स आहे, मलेरिया एरेडिकेशन आहे, ऐं चए थी त भाई हायर एजुकेशन बि तव्हां खणो, सूबा खणी सघंदा। सूबनि जा मसालो बि थींदो न, सूबनि जा पंहिंजा ॾिसो, सूबनि जा पंहिंजा जेके आहिनि पाण सूबा जेको हार्डली 25% जेके पंहिंजा रिसोर्सिस रेज़ कनि था पिया, बाक़ी 75% इस्लामाबाद थी ॾे पई ऐं 75% इन करे मेजर टैक्स उन वटि आहिनि। हाणे सूबा इन करे चवनि था त जेकॾहिं असां खणंदासीं त असांखे जेका सेल टैक्स ऑन गुड्स आहे उहा असांखे ॾियो, छाकाणि सेल टैक्स ऑन गुड्स हिकिड़ो वॾो आइटम आहे ऐं सेल टैक्स ऑन गुड्स ऐं सर्विसिस सूबनि जो सब्जेक्ट हुयो 1948 ताईं। ऐं इंडिया में अञा ताईं सेल टैक्स जेको आहे सो सूबनि जो सब्जेक्ट आहे। अमेरिका में जेको सेल टैक्स जेको आहे सो सूबनि जो सब्जेक्ट आहे। ऑस्ट्रेलिया में सेल टैक्स जेका गुड्स वग़ैरह सूबनि जो सब्जेक्ट आहे। हिते हिननि असांखो उधार वरिती 48 में हिननि चयो त नई रियासत ठही आहे ऐं असां वटि जेके तमामु घणा पनाहगीर अची विया आहिनि
उन जे करे असांजा रिसोर्सिस कोन था पूरा, पर तव्हां असांखे सेल टैक्स वसूल करण जा इख्तियार ॾियो, असां तव्हांखे पोइ उहा मोटाए ॾींदासीं। आख़िर ताईं कोन मोटायूं। 18th अमेंडमेंट में असां सेल टैक्स ऑन सर्विसिस कंहिं हद ताईं लास्ट NFC में वरितीसीं। हिन NFC में असांजो मुतालबो आहे त असांखे ॾियो सेल टैक्स ऑन गुड्स आल्सो। त जो सुवाल आहे त जीअं जीअं जवाबदारियूं सूबनि ईंदियूं त सूबनि खे टैक्स जा पावर बि मिलणु घुरिजनि। ऐं फेडरल गवर्नमेंट जेकी कुझु करे रही आहे उनजा पंहिंजा जेके अहमाल हुया जीअं पाण हिननि ग्रैपिंग कई सभिनी सब्जेक्ट जी, हाणे उन में पाण अची फाथा आहिनि, हाणे चवनि था त मुख़्तलिफ़ रस्ता था ॻोल्हनि था, जान कीअं छॾाई। ठीकु आहे। अच्छा कुरैशी साहब, बार बार TORs ते मसइलो पियो थिए, उते एतिराज़ वराया पिया वञनि। पहिरियां त उनजी जोड़जक जो मामिलो हुयो, उहो इस्लामाबाद हाई कोर्ट उहो हल कयो, हाणे उनजे TORs खे एतिराज़ वराया पिया वञनि। उहा छा था सम्झो त हिनखे बार बार NFC खे तकरारी छो पियो बणायो वञे? सबबु कहिड़ा आहिनि? छा NFC खे हिकु दफ़ो ॿीहर मुलतवी करण जो इम्कान आहे? तकरारी कोन्हे, विथ ऑल माय 45 years प्रोफेशन। हिन में प्रेसिडेंट साहब फाइनेंशियल मैटर रेफर कया आहिनि, इन खे वेही करे NFC इन खे रिजेक्ट करे छॾे या एक्सेप्ट करे छॾे। इहो टेबल ते जीअं मूं तव्हांखे चयो टेबल ते ॻाल्हि थी सघे, इहो अनकॉन्स्टिट्यूशनल न आहे, छाकाणि जो फाइनेंस सां रिलेटेड आहे। ऐं जीअं मूं तव्हांखे चयो त जेको आर्टिकल जे तहत हुनखे प्रेसिडेंट खे पावर्स आहिनि, एनी अदर मैटर रिलेटिंग टू फाइनेंस रेफर टू बाय द कमीशन बाय द प्रेसिडेंट। प्रेसिडेंट पंहिंजे ॼाणाई में या अणॼाणाई में 4 मैटर रेफर कया आहिनि जिन जो रेफरेंस फाइनेंस आहे, वास्तो फाइनेंस आहे। उहे अचनि था नथा अचनि, इहे वेही टेबल ते माण्हू ॻाल्हाए सघे थो, इन खे रिजेक्ट करण जी ज़रूरत न आहे। पर जेको माहौल ऐं हालात आहिनि त इहो कोन थी सघे थो, भले इहे टर्म्स ऑफ रेफरेंस अञा ताईं ॿियनि सूबनि जो रिएक्शन न आयो आहे। ऐं न आयो आहे त पोइ अॻे त छा थियो जो सभिनी सूबनि रिएक्ट कयो अगेन टर्म्स ऑफ रेफरेंस ते। पेशावर हाई कोर्ट में रिट पई आहे, इस्लामाबाद हाई कोर्ट में रिट पई, लाहौर हाई कोर्ट में रिट पई, कोयटा हाई कोर्ट में रिट पई। कोयटा त फ़ैसिलो बि ॾेई छॾियो जंहिंमें हुनजे नुमाइंदे घटाए केसर बंगाली खे रखियऊं। त इन जे करे हिन में मां नथो सम्झां त इहो को थींदो। बाक़ी ठीकु आहे, शाह साहब जी पंहिंजो रिज़र्वेशन आहिनि, इहे रिज़र्वेशन थी सघनि थियूं, पर इन रिज़र्वेशन जे करे इहा का अनकॉन्स्टिट्यूशनल ॻाल्हि कोन्हे। ऐं इन खे मां सम्झां थो त टेबल ते डिस्कस करे सघिजे थो पियो। ॿिया वॾा इशू ॿिया अञा ईंदा जॾहिं NFC जॾहिं वेंदी पाण। सही। कुरैशी साहब, हिकु अगरि शाह साहब जा के एतिराज़ आहिनि उन्हनि खे अगरि एड्रेस नथो कयो वञे त पोइ सिंध हुकूमत जी पोज़ीशन कहिड़ी हूंदी? ऐं ॿिया अगरि 3 सूबा हिकु पासे हुजनि ऐं सिंध हुकूमत हिकु पासे हूंदी त पोइ छा थींदो? थी वेंदो, जेके करिणो हूंदो, जेके वेहंदासीं फ़ैसिलो कंदा। अच्छा, छाकाणि उहो ॾिसो, मां हिन खे चयो त बाबा NFC जेकॾहिं सभु ॻाल्हि रेडीमेड आहे त पोइ NFC कंदी छा? बाक़ी इहे 2-3 झगड़े जी शयूं ईंदियूं आहिनि, उहे डिस्कस थींदा आहिनि। अञा ॿिया सूबा बि खणी ईंदा। अञा जॾहिं NFC वेहंदी न त सुभाणे KP ऐं पंजाब चवंदा त बाबा असांखे जेको तव्हां वाटर ते रॉयल्टी ॾियो था हाइड्रल प्रोजेक्ट ते, उहा घटि आहे, उहो फार्मूला रिजेक्ट करे छॾियो। अच्छा, AGN काज़ी फार्मूला जेको आहे तमामु पुराणो फार्मूला आहे, इन खे रिजेक्ट कयो। असांखे नैसर ॾियो हाइड्रल प्रॉफिट, त 200 अरब रुपया असांजो क्लेम तव्हां ते बीहे थो। इहे ॻाल्हियूं ईंदियूं। बलूचिस्तान ईंदो पंहिंजे हिसां, असां वेंदासीं त असां जेके आहे असांखे जेको कलेक्शन ते तव्हां ॾियो था पिया हिसो, उहो असांजी कलेक्शन जेका आहे तमामु घणी आहे। सिंध में कलेक्शन 50, 60, 70% थिए थी। तव्हां असांखे वेटेज ॾियो, हुनजे करे हर सूबो पंहिंजा पंहिंजा इशूज़ खणी ईंदो आहे। पर हे जेके प्रेसिडेंट पंहिंजी मर्ज़ी सां विधा आहिनि, यू कांट स्टॉप प्रेसिडेंट, त इहे इशू न विझे। ठीकु आहे, ठीकु आहे। वॾी महिरबानी फज़लुल्लाह कुरैशी साहब असांखे वक़्तु ॾियण जी। नाज़रीन, नाले वारे माहिर साईं फज़लुल्लाह कुरैशी साहब जी ॻाल्हियूं ॿुधी। उन्हनि जो चवणु आहे त जॾहिं NFC ते टॉक थींदी, NFC ते टेबल टॉक शुरू थींदी त पोइ अञा वधीक एतिराज़ ईंदा। बलूचिस्तान जा पाणी ऐं KPK जा पाणी ते एतिराज़ ईंदा, ऐं सिंध जेका रेवेन्यू जनरेट करे पियो उन ते अञा वधीक एतिराज़ ईंदा, ऐं पोइ फ़ैसिलो थींदो त NFC जेको आहे उनजी कहिड़ी पोज़ीशन हली बीहे थी। हिन सां गॾु प्रोग्राम जे वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। असद मुमताज़ रेड खे ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।